कोटड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर हसनैन सुमर मूजिब सरवर नवाज़ फाउंडेशन पारां अदबी गजाणी कहाणीकार अदीब शाइर सलीम चन्ना की सदारत में थी। मेहमान ख़ास बेहतरीन शाइर तालिब हुसैन भमरो, एज़ाज़ी मेहमानन में इरफान घेरियाणी, दाऊद लगारी ऐं ज़ुल्फ़िकार अली हालर शामिल हुआ। शुरुआत शाह भिटाई जी वाई सां कई वई, जॾहिं त दाऊद लगारी पंहिंजे लिखियल कालम पढ़ियो। ज़ुल्फ़िकार अली हालर ऐं गुलज़ार अली गुलज़ार, हुबदार अली हुबदार शिरकत कई ऐं निकोर शाइरी पेश कई। माशूक अली ॾीपर सचल साईं जी चूंड शाइरी ॿुधाए। दानूद लगारी आज़ाद नज़म ॿुधायो। गजाणी जी सदर सलीम चन्ना सभिनी साथियुनि जा थोरा मञिया ऐं चयो त सरवर नवाज़ बुघियो आलम अदीब ऐं ॿोली सां मोहबत कंदड़ हो। हुन वॾी जिदोजहद कई, अव्हांखे जस ॾिजे थी जो संदसि ॿारियल शमा खे रोशन कयो आहे। सरवर नवाज़ बुघियो असां सां रूहानी तौरु गॾु आहे। अॼु हुन जो रूह ख़ुशि थियो हूंदो। एहसन अली सोलंगी सरवर नवाज़ बुघियो जी चूंड शाइरी ॿुधाई। तालिब हुसैन भमरो चयो त सरवर नवाज़ फाउंडेशन पारां ही गजाणी रखी वई आहे, मूंखे सराहाई महसूस थी रही है। ज़ुल्फ़िकार हालर जी कोशिशुनि सां सराहिजे थो। असांजो अव्हां सां भरपूर सहकार रहंदो। ग़ुलाम नबी मंगी सूफ़ियाणो कलाम ॿुधाए वाह वाह कराए छॾी। हुबदार अली हुबदार ग़ुलाम अली जहांगीर चांडियो पंहिंजी शाइरी ॿुधाई। आख़िर में सरवर नवाज़ बुघियो जी मज़ार ते फ़ातिह पढ़ी ऐं दोस्तनि खे रिफ्रेशमेंट पिणु कराई वई। कार्रवाई सेक्रेटरी गुलज़ार हुसैन गुलज़ार हलाई।